में समझायो नमाज के बारे में। कुरान में फरमातो वाक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वरकऊ मर्राकीन। कुरान अपने ॾाढे त चओ सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़। इहा आयत मौलाना वेठो आहे बुजुर्ग वेठा आहिनि। इन आयत मां अवई असांखे बाजमात नमाज पढ़ण जो हुकुम थो मिले। बाजमात नमाज वाक़ीमुस्सलात कायम कयो नमाज ऐं ॾियो ज़कात। ज़कात जो कुरान में 32 जाइन ते हुकुम आहे। घणनि जाइन ते? हिन कुरान मजीद में 114 सूरतूं आहिनि। घणियूं? 114 सूरतूं। हिन कुरान मजीद में 86 सूरतूं मक्की, 28 सूरतूं मदनी, 14 सजदा हन कुरान में, 7 मंज़िलूं हन। 32 जाइन ते अल्लाह सी ज़कात जो हुकुम कयो। 32 जाइन ते 90 जाइन ते अल्लाह सी कुरान मजीद में या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो करे सॾो कयो आहे। 90 जाइन ते 80 जाइन ते अल्लाह सी कुरान में माउ पीउ जी पारत कई आहे। 700 आयतुनि खां बि वरी वधीक आयतूं हन। 700 आयतुनि खां बि वधीक आयतूं हन मुख़्तलिफ़ सीपारनि में। उते अल्लाह सी नमाज जो हुकुम कयो आहे। इन में ही अंदाज़ो लगायो 700 आयत। हिकिड़ो दफ़ो अल्लाह इहा आयत चई छॾिया, हिकिड़ो दफ़ो काफ़ी हो न। 700 आयतुनि खां वधीक आयत नमाज जे बारे में अल्लाह जी कुरान में समझायो। कुरान फरमातो वाक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात। अन्या वॾे आवाज़ कुरान जिन खे वणे ॾाढे जो सुभान अल्लाह। कुरान में फरमाई कायम कयो नमाज ऐं ॾियो ज़कात वरकऊ मर्राकीन। कायम कयो नमाज ॾियो ज़कात वरकऊ मर्राकीन ऐं रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो ऐं रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो। माना बाजमात नमाज पढ़ो। रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो माना बाजमात नमाज पढ़ो। फर्ज नमाज मस्जिद में पढ़ो, पोइ सुन्नत भले घर पढ़ो, वित्र वाजिब घर पढ़ो, नफल घर पढ़ो, पर फर्ज नमाज बाजमात पढ़ो। कन जमल हिकड़ी आहे। पहिरियों सिपारो बकरा, वरी ॿियो सिपारो नमाज जे बारे में आयत तो पढ़ा, ॿियो सिपारो सूरत इहे ई बकरा। कि अल्लाह सी कुरान में समझायो। कुरान में फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनो बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। कुरान वणे मत ॾाढे जो सुभान अल्लाह। या ॿी आयत छा जे बारे में पढ़ियम साईं समझे तो छा जे बारे में? नमाज जे बारे में। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र बस इते वरी अल्लाह से ईमान वारा करे सॾु कयो। ईमान वारो अवां मां जिन खे अल्लाह जी मदद खपे अवां पोइ बरसता वठजो। घणा बरसता? हिकिड़ो कुरान फरमाए तो नमाज वारो रस्तो, ॿियो सब्र वारो। पोइ जिन नमाज ऐं सब्र वारो रस्तो वरतो मोहम्मद उन्हनि मां दुनिया तो कढी वञे पर आऊं कढो आहियां। वॾे आवाज़ सचो सचो आहे कुरान। हे निहार वरी नमाज जे बारे में सूरतुल अनफाल जी आयत तो पढ़ा। सूरतुल अनफाल जो तो कुरान सचो आहे। वॾे आवाज़ अल्लाह जी कुरान में समझायो। कुरान फरमातो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूनस्सलाह व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। ॾाढे जो तो कुरान सचो आहे। अञा बुलंद आवाज़ वरी जलसो सुभाणे थींदो अथई बोदले में। सुभाणे ताईं सुभाणे इंशाअल्लाह सॼी जमात खे ख़बर आहे तव्हांखे जलसे जी। जेके न ईंदा ॾाढे जो सुभान अल्लाह कोन ईंदा।
जेके ईंदा ॾाढे जो सुभान अल्लाह। हाणे इहा आयत ॿुध, इन आयत में वरी अल्लाह जी 5 निशानियूं मोमिननि जूं ॾसियूं आहिनि। घणियूं? 5 निशानियूं। इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह, मोमिन ॿुधंदो रब जो नालो दिलि ॾकी वेंदसि। वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, आयतूं क़ुरान जो ॿुधंदो ईमान वधंदुसि। व अला रब्बिहिम यतवक्कलून, अल्लाह ते तवक्कुल रखंदो। अल्लज़ीन युक़ीमूनस सलात, चौथी निशानी मोमिन जी त मोमिन नमाज़ कायम। ऐं 5 निशानी राह खुदा में व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, राह खुदा में ख़र्च कंदो। वरी सूरत तौबा जी आयत तो पढ़ा नमाज जे बारे के जद अल्लाह जी कुरान में ही भी समझायो। माला जो तो कुरान पढ़ा अन्या वडे आवाज कुरान फरमातो इन्नमा यामुरु मसाजिदल्लाह, अन्या वडे आवाज कुरान जने कने बई तो कने जो सुभान अल्लाह। कुरान में फरमाते इन्नमा यामुरु मसाजिदल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर व अकामस सलाह व आतज़ ज़कात व लम यख्शा इल्लल्लाह। कुरान में बई तकने जो सुभान अल्लाह। अन्या वडे आवाज वरी इन आयत में वरी अल्लाह जी 5 निशानियूं बि ॿुधायूं। कहिड़ियूं? मस्जिदूं कंहिंखे वणंदियूं, कंहिंखे ओए अल्लाह जी निशानियूं 5 ॿुधायूं आहिनि। मस्जिदूं कंहिंखे वणंदियूं? पुछूं कुरान खां। इन्नमा यअमरु मसाजिदल्लाह मन आमन बिल्लाह, मोहम्मद मुझू मस्जिदूं मुझा घर बि उन्हनि खे वणंदा जो ईमान अल्लाह ते हूंदो। वली यौमिल आखिर, ऐं आखिरत वारे ॾींहं खे सचो मञींदड़ हूंदा। कन जा मुड़े व अकामस सलाह, 3 निशानी छा कायम कंदा? सब चो 3 निशानी व अकामस सलाह, ऐं नमाज कायम कंदा। व आतज़ ज़कात, ऐं ज़कात ॾींदा। 5 निशानी। वलम यख्शा इल्लल्लाह, ऐं अल्लाह का सवा बे खो न ॾिजंदा। मोहम्मद जे में 5 निशानियूं हूंदियूं, मुंहिंजूं मस्जिदूं बि उन्हनि खे वणंदियूं। सुभान अल्लाह जो बुलंद आवाज़। 29 पारो तो पढ़ा सूरतुल मुज़म्मिल जी आयत तो पढ़ा नमाज जे बारे में। सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा अन्या वडे आवाज के जद अल्लाह जी कुरान में समझायो वाक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वअक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसना। कुरान में वरी अल्लाह जी समझनी आयत में वअक़ीमुस सलात, नमाज कायम कयो। वआतुज़ ज़कात, ऐं ज़कात जो। वअक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसना, वहां में आहे को केरो तहां में जेको रब के यो सोनो कर्ज दे। तवजा है बा जेको अल्लाह के हो सोनो कर्ज दे। नमाज जे बारे में हां बुध अक्सर मानू असा के जंदा मुके एकड़े दोस्त जे न चन्ना साहब तुजो वायदो मुके डाढो वणंदो वा जे मुझे घर में रोज तुजी तकरीर हलंदी है। अब सुठी गाला भला अल्लाह जो कुरान हले जरा गोले सब जो अल्लाह जो बाबा भली गाला श्री चन्ना साहब वायदो तुजो भलो वा। अमीर हमदे जी शहादत जो वायदो, इमाम हुसैन जी शहादत, उमर साईं जो इस्लाम आन, कुरान मजीद जा मौजूद सब तुजा वायद भला। पर वायद में तू एकड़ी गाल न कर मुझो केड़ी जे तू वायद में चंदो हिंद जेके बेनमाज़ी हन जेके नमाज नथा पढ़न तुजा अक्सर वायद नमाज से हुंदान कब्र कयामत ते जेके नमाज नथा पढ़न तू वायद में चंदो ही तो ए मानू दोज़ख में वेंदा, जहन्नम में वेंदा। तो जहन्नम मुलन जो आ वजरा जहन्नम मुलन जो कोनी, बाकी जन्नत तुझे पीउ जी आ। जहन्नम सा मुलन जो कोनी, बाकी सी मनु था, बाकी जन्नत तुझे पी प्लाटिंग कई तो जन्नत में हां ना प्लाटिंग पई हले तहां जो ते बाबा असा दे मुझो कावड़ न कर सजण। कुरान थई 29 सिपारो थई सूरत मुदस्सर सही है कुरान 29 सिपारो सूरत हिन कुरान का मथे को मौलवी आहे, हिन कुरान मजीद का मथे को कारी आहे, हिन कुरान मजीद का मथे को मुफ्ती आहे, हिन कुरान मजीद का मथे को आलिम आहे, हिन कुरान मजीद मथे को पीर को इमाम को मुर्शिद को काजी को जज आहे। बाबा कुरान जो फैसलो आ
नमाज न पढ़ंदा तो कुरान सजा बुधाइया 29 पारो सूरतुल मुदस्सिर चओ त कुरान सचो आ